जो आम उजारे सो जीअंदो रहंदो, जो क़ौम संवारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। वाक़ई उस्ताद बुखारी अहिड़ी पक ॾेई वियो, अहिड़ो यकीन ॾेई वियो त जंहिं बि सिंध सां मोहबत कई उहो हमेशह लाज़वाल थी वियो। उस्ताद बुखारी सिंध जो अवामी शाइर, जंहिंजी अक्सरियत शाइरी सिंध जे मोहबत में, सिंध धरती सां, उन जी मोहबत में ऐं सिंध जे माण्हुनि सां। हुन आऊं नथो सम्झां त को कंहिं हुन इलाइक़े खे छॾियो हुजे, कंहिं लही लाणे खे छॾियो हुजे, कंहिं पखी पखण खे छॾियो हुजे। उन पंहिंजी शाइरी में उन सभिनी सां मोहबत जो इज़हार कयो ऐं पाण बि लाज़वाल थी वियो। ऐं सम्झां थो त सिंध उनखे कॾहिं बि विसारे न सघंदी। UAC खे ख़ासि करे फताह दाऊद पोटे खे जस हुजे खीरूं लहणे, जंहिं उस्ताद बुखारी ते ई 6 ॾींहंनि जो कठु सॾायो आहे। ऐं सम्झां थो हिकिड़ी नवाण आहे या तब्दीली आहे। ऐं सिंध हाणे ॾिसंदी त सॼी सिंध जे अंदरि उस्ताद बुखारी जे यादि में ईअं ई मेड़ाका थियणु शुरू थींदा ऐं उहे जेके ईअं हथरादू ठाहियल बुत आहिनि उन्हनि खे ई उस्ताद बुखारी पंहिंजो पाण पंहिंजे उन पैगाम सां मात करे ॾेखारींदा।